जाती जेको पसमानदो इलाइक़ो आहे सिंध जे सामूंडी पट्टी वारो इलाइक़ो आहे। हिन कलराठे इलाइक़े में जेकॾहिं जुंजार नाले सां असांजो जेको चैनल आयो आहे दोस्तनि जो, उनखे वेलकम था चऊं। इहो हिकु हूंदो इंशाअल्लाह ताला जंहिंमां इहा तवक़ात, इहा उमेदु आहे उन्हनि दोस्तनि जे सरगर्मियुनि मां त इहे हिन इलाइक़े जे आवाज़ थींदा। उन्हनि माण्हुनि जो जेके ॾुतड़ियल आहिनि, जित माण्हू परेशान आहिनि पाणी जे लाइ, उहे मसइलनि खे इहे दोस्त इक़्तिदार जे ऐवाननि ताईं पहुचाईंदा ऐं इक़्तिदार जे ऐवान सां लाॻापियल धुरियुनि जे साम्हूं आणींदा। समाज ऐं सियासत, इल्म ऐं अदब जे शोबनि में इहे पंहिंजूं सरगर्मियूं ॾेखारींदा। हीउ चैनल उमेदु आहे त साहिली पट्टीअ जे उन मुआणनि अधु उघाड़नि माण्हुनि जो जेके वीचारा पंहिंजे आणीनि ऐं चाड़ीनि जे ज़िंदगी में बि परेशान आहिनि, उन्हनि जो आवाज़ु थींदो ऐं उन्हनि जी तर्जमानी कंदो। ऐं त इहो ई चवंदुसि त हिन चैनल जे अचण सां लोकल सतह ते हिकु नवाइण ईंदी, तब्दीली ईंदी ऐं उहा नवाइण ऐं तब्दीली अनोखी बि हूंदी, दिलचस्प बि हूंदी ऐं पंहिंजी अलॻि सुञाणप हूंदी। जाती जी साहिली पट्टी जो सघारो आवाज़, जुंझार न्यूज़।